अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरिया HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। एकेदारीअ जी जमाल शाह शाख जे पुछड़ी आबादगारनि पारां कुझु ॾींहं शाख में पाणी जे खोट ते इरीगेशन अमलदार खे शिकायत कंदे ॿुधायो त असां पुछड़ी जा आबादगारनि पाणी पूरी तरह न पहुची रहियो आहे ऐं पोयां मुंड खां गंढा ॾेई पाणी वही रहिया आहिनि। जंहिंखां पोइ आबादगारनि शिकायत इरीगेशन अमलदार अयूब ज़लदारी माप कराई त जमाल शाह शाख जे पुछड़ीअ में शाख जे वाटर कोरस में पाणी पूरो वही रहियो हो। उन मौक़े ते आबादगारनि ॿुधायो त पोयां शाख खे गंढा ॾेई पोयां पाणी रोकण जे करे असां वटि पाणी जे वहिकिरे में घटिताई आहे। जंहिं ते दारोगे हुते पहुची जाइज़ो वरितो ऐं बाला ऑफिसरनि खे पिणु उन मामले खां आगाह कयो। उन मौक़े ते दारोगो अयूब ज़लदारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाणी जी का बि खोट न आहे, सभिनी खे पाणी मिली रहियो आहे। अगरि को वाटर या ज़मीन शाख खां मथां ईअं ते हूंदी त उनजा ज़िम्मेवार असीं न आहियूं। उहे पंहिंजे वाटरनि जी खाटी कराइनि, बाक़ी तक़रीबन सभिनी खे पाणी मिली रहियो आहे ऐं असांजी वाहिद शाख आहे जंहिंमें किथे फ्रेम न आहे। भॻल सभिनी वाटर कोर्सनि ते फ्रेम लॻल आहिनि। जॾहिं त मक़ामी ज़मीनदार सैयद बुढल शाह ॿुधायो त अयूब ज़लदारी अचण खां पोइ असां वटि पाणी पहुतो आहे ऐं को वक़्तु हुयो असांजे शाख में पाणी न हुजण करे पखी उञ मरी रहिया हुआ, पर मुंहिंजे वाटरनि ते 1500 एकड़ ज़मीन आहे ऐं मुंहिंजे वाटरनि में पाणी नथो चढ़े। असांखे पाणी पूरो न मिलंदो त कुझु ॾींहंनि खां पोइ असीं जमाल शाह शाख जे मुंड ते आबादगारनि सां गॾु धरणो हणंदासीं। SA इरीगेशन SDO इरीगेशन निसार मेमण जे अचण खां पोइ असांजा फसल सुकी रहिया आहिनि ऐं शाख जे दारोगे खे ख़राब ऐं शाख जे दरवाज़े खे ख़राब थिए 5 ॾींहं थी विया आहिनि, ठहिरायो न आहे वियो। असां वज़ीर आला सिंध समेत रेंजर्स खां मुतालबो कयूं त पुछड़ीअ ताईं पाणी पहुचायो वञे ऐं जेको बि पाणी चोरीअ में मिलवस हुजे उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़। अॼु जेको आहे सो सिर्फ़ु तव्हां मीडिया वारनि खे घुरायो आहे त तव्हां असांजी शाख जी हालति ॾिसो। उन जे करे आऊं रिक्वेस्ट थो कयां अदी फरियाल टालपुर खे, सरदार जाम तमाची उनड़ खे, ऐं हीअ शाख सरदार जाम तमाची उनड़ जी आहे। उन जे करे उन्हनि खे आऊं रिक्वेस्ट थो कयां त महिरबानी करे शाख ते तवजह ॾिनी वञे, जे न त असां 2 ॾींहंनि खां पोइ रेगुलेटर ते वेही टोटल शाख सां बंदि करे छॾींदासीं ऐं उते असां वेही ईंदासीं। हिकिड़ो असांखे माकड़ तबाह करे छॾियो, ॿियो असांखे पाणीअ जो जेको आहे सो इहो सिस्टम, ॿियो कोरोना बि हले, असां आबादगार किरनि छा ॾुखियायूं थी रहियूं आहिनि तव्हां जमाल शाह जे मसलो सर छा आहे? छा मुंड ते जेके वाटर आहिनि छा कानून मुताबिक़ हलनि पिया या उहे भॻल आहिनि जिन जे करे पाणी तमामु कुझु घटि पियो रहे? छा मसलो छा आहे? उहा थींदी असांजो हाई कोर्ट में केस आहे, उन खे हींअर असां उतलायूं था ॾेई। उन खां पोइ जेको आहे सो असां हीअ शाख टोटल बंदि करे पोइ हीअ असां विज़िट कंदासीं।